ये क्या है? ये वॉर्म्स है भाई। ये वॉर्म्स तो नहीं है, ये तो कीड़े हैं। दूर हो, थोड़ा दूर। ये कीड़े नहीं है भाई, इनको कहते हैं मील वॉर्म्स। ये बर्ड्स की, हैंड की, डॉग की, कैट की, ऑल सबकी ये प्रोटीन है असल। अच्छा, मतलब ये खुराक है। ये खुराक है। ये आप खुद तैयार करते हो? ये हमने यूएसए से इम्पोर्ट कराई थी। अब अल्हम्दुलिल्लाह इतनी हमारे पास मल्टीप्लाई हो गई है, ऐसे कई डब्बे तो घर पे हैं। ये सिर्फ हम मार्केट आते हैं लोगों को अवेयरनेस देने के लिए। ये कितने का क्या पाव देते हो? आधा पाव पाव का हिसाब नहीं है, इसका हिसाब ऐसा है, ये मार्केट प्राइस इसके 30 रुपये, लेकिन हम 10 रुपये ईच के हिसाब से दे रहे हैं, क्योंकि ये फार्मिंग के अंदर आ गया, लोग फार्मिंग कर रहे हैं। नहीं, 10 रुपए का एक पीस। अबे नहीं करे यार ये हम आप 5,000 रुपये के लेंगे 500 पीस, तो आप अपनी मल्टीप्लाई कर सकते हैं। मतलब इतने जोड़े हो जाएंगे। एक आप परिंदाबाद में ले, पहले ये खरीदे। अच्छा, तो ये कहना है दोस्तों ये चेतो तो पहिरियों तव्हां हे वठो पोइ परिंदा वठो, छो जो हे तव्हां वटि हूंदा इनको तीतर भी खाते हैं भाई। ये सब खाईंदा आहिनि, तव्हां जेके खाराइणो आहे, तव्हांजो कुत्तो हुजे, बिल्ली हुजे, कैट हुजे, डॉग हुजे, ऑल बर हैंड, मुर्गी हुजे, चिपकड़ी हुजे, जेकी शइ तव्हां पायो था, तव्हां पहिरियों हुनखे खारायो। हुनजे बाद तव्हांखे ख़बर पवंदी आहे छा शइ। वॉर्म्स आहे, मील वॉर्म्स, इन जी हर शइ विकण थी आहे। इन जो स्किन शेड आहे जेको पियो आहे न, पंहिंजी डॉक्टर मेडिकल लाइन मां फील्ड मां इस्तेमालु थींदो आहे। अच्छा जी यार, तू तो कम जो माण्हू निकिते यार, साईं कम जा इलाही नॉलेज तो तू ॾी। अल्हम्दुलिल्लाह। मतलब हे घर में या पंहिंजा बॉडी बिल्डर भाई आहिनि जो पंहिंजो कैप्सूल खाईंदा आहिनि बॉडी बिल्डिंग लाइ, तो जो कैप्सूल आहे इन जे ऑयल सां ई ठाहींदा आहिनि। इन में ठहंदो आहे छोकी पंहिंजे जैतून जे तेल में ओमेगा 3 पाईंदा आहियूं, तो इन में ओमेगा 6 भी ईंदो आहे। यार इन जो ये जो फर्टिलाइज़र तव्हांखे पाउडर नज़र अचे थो, तव्हां असांजो खाद वठंदा आहियूं, ये खाद जे तौर ते इस्तेमालु थींदी आहे। हे घणे माल हूंदो तो अॼुकल्ह घणे पैसनि जो हूंदो? मुंहिंजो ₹1 खां मथे आहे साईं। हे ₹1 खां मथे आहे? जी दोस्तों बस सभु कम छॾियूं था, हे था स्टार्ट कयूं। हाणे नंबर ॿुधा पाण, नंबर ॿुधा। 0336 3380 389 अमीर हमजा, एयरपोर्ट की लोकेशन है मेरी। एयरपोर्ट के बराबर में रहते हो? मैं गुलशन रोमी पे रहता हूँ। गुलशन रोमी में रहता है, मलिर कैंट के सामने। मलिर कैंट के सामने। भाई का नंबर आ गया। भाईजान ये जिसको जितने जोड़े लेने जल्दी से ले लो, अपनी फार्मिंग करो। कम से कम 500 पीस देता हूँ, 500 नहीं तो आप 300 पीस से कम इसकी फार्मिंग करें, पहले मल्टीप्लाई करें, 3 महीने लगते हैं। ये एक फॉर्म कम से कम 500 बच्चे देती है। अच्छा। तो अगर आप 100 पीस लेते हैं तो आपका मल्टीप्लाई 3 महीने में कहाँ चला गया? हाँ यार, तो फिर आप अगर, मैं अब ये नहीं कह रहा कि आप 5,000 के लेके 6 लाख रुपए के बेचना, बड़ी बातें तो नहीं करनी चाहिए, लेकिन आप पहले लें, पालें, अपने बर्ड्स को खिलाएं, उसके बाद आप मुझे बताइएगा कि इसमें क्या रिजल्ट है क्या नहीं है। बड़ी बातें करना गलत बात होती है, पहले आप खुद करके देखो तो पता चलेगा। दोस्तों ये नॉलेज जैसा कि मिली हुई, दोस्त भी सिखन पिया। पिंचू वठणी था वनो ना, हाँ कटआउट इन्हें के तव्हां अगर खाराईंदा 4 अंडा दी दे, ये अगर 8 अंडा ना दे, मुझे मुंह ते तव्हां थुकी छॾो। मतलब विटामिन मिली वेंदी, प्रोटीन आहे, असल प्रोटीन ही इन जे अंदर आहे। इन जी असल डाइट ही आहे। तव्हां असां जंगलनि मां छॾंदा आहियूं, ये जंगलनि मां छा खाईंदा आहिनि? कीड़ा ई तो खाईंदा आहिनि। हाँ यार, तो हे इन्हनि जी खुराक आहे। ये पूरी मार्केट में जाए, पूरे कराची में तव्हांखे कोई भी कोन ॾींदो, मुंहिंजे पास आहे अल्हम्दुलिल्लाह। जेतिरा पीस तुझे नंबर अची मत कांटेक्ट किया तो मां भी एयरपोर्ट वाले पास रहंदो, गुलिस्तान जोर। गुलिस्तान जोर ते आहियां। मुंहिंजो घर आहे रूफी मैरीलैंड जे बिल्कुलु अपोजिट। गॾु वे जाऊं पाण, ठीकु आहे? ओके, सस्तो ॾींदा थोरो, मां पाण चांडियो आहे, सही आहे साईं? हाज़िर आहे। तुंहिंजो फेस असांजे दोस्त सां मिले थो। मोस्ट वेलकम एनीवे एनी। हुसैन शेख नालो अथसि, डायरेक्टर आहे, सपावड़ो आहे तूं। वाह, ज़बरदस्त, महिरबानी। इन जी ट्रेनिंग जेके असां ॾींदा आहियूं, ये अधु कलाक जी क्लास हूंदी आहे, और लाइफ टाइम जी छुट्टी आहे। उनखे मां क्लास अगरि मूंखां बाए थो करे तो मां हुन सां पैसा ट्रेनिंग जा वञा, मां 2,000 रुपया वठंदो आहियां अधु कलाक जी ट्रेनिंग जा, कि उनखे अधु कलाक में पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे वञी करे पंहिंजो कमु करे। दोस्तों हे त सोन वारो धंधो आहे, कीमती धंधो आहे। माना 10 रुपए जो हिकिड़ो कीड़ो आहे, त सोचो हे ॾींदो आहे घटि में घटि 5,000 जा 300 पेर। पोइ उहे तव्हां वञी घर पालियो, फार्मिंग कयो, ऐं उन जे लाइ अधु कलाक जी क्लास तव्हांखे ॾींदो, उहे पैसा अलॻि चार्ज कंदो, ईअं न भाउ? ना वठंदुमि, अगर बाए थो करे तो पोइ पैसा ना वठंदुमि। ओके भाउ, बाए नथो करे तो पैसा ॾियणा पवंदा। ओके भाउ, छोकी पंहिंजो भी टाइम है, हुनजो भी टाइम है। बिल्कुलु बिल्कुलु।